बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दादू सिंध जो मशहूरु तारीख़ी शहर आहे। हिन शहर जी आबाद थियण बाबति मुख़्तलिफ़ राय मिलनि था। कंहिंजो ख़्यालु आहे त दादूअ ते नालो सैयद दादू शाह जे नाले पुठियां पियो। ॿियो, दादू शाह जो ॻोठु दादू मोरे रोड जे ॾखण में ॻोठु ॿुढे लुंड जे उभरंदे तरफ़ कचे जे देर चोईअ में मौजूदु शहर खां 5 किलोमीटर उभरंदे पासे हो, जंहिंखे दरिया पाए वञण बैदि दादू शाह कोरायनि ऐं मस्तोयनि जे भर में ॻोठायो, जेको थोरे अरसे में शहर जी सूरत इख्तियार करे वियो ऐं दादू शाह जी वफ़ात बैदि दरिया हेठि अची वियो। उन बैदि दादू शाह जी पीढ़ीअ मां सैयद जीअंदल शाह मीरनि जे आख़िरी दौर में मौजूदु दादू शहर वारी जाइ ते पंहिंजे 50 एकड़ ॿनी शहर लाइ वक़ुफ़ करे ॻोठ जे माण्हुनि खे आबाद कयो। जॾहिं त सैयद हुसैन शाह लकियारी ऐं नवाज़ रुकणाईअ जी लिखत ऐं राय मूजिबि हीउ शहर झंगल शाह ॿधायो, जंहिंजी मज़ार दादू शहर में आहे। पर इहा रवायत कमज़ोर आहे। हिते मेमण, काज़ी ऐं हिंदुनि जूं मुख़्तलिफ़ ज़ातियूं आबाद हुयूं। उनखां पोइ मुस्लमाननि जूं ॿियूं मुख़्तलिफ़ ज़ातियूं शहर में आबाद थियूं। सैयद जीअंदल शाह चारणनि जे मोहले अॻियां हिकु कशादो कोट अॾायो। इहो कोट ओडन खां अॾायो वियो। 1843 ईस्वी में अंग्रेज़नि ऐं मीरनि जे विच में लॻल जंग दौरान शहर जे हिंदू तौरु मुस्लमान औरतुनि हिन कोट में पनाह वरिती। 1858 ईस्वी धारे अंग्रेज़ हुकूमत दौरान हिकु सूबेदार सीताराम शहर जो इंतज़ाम संभालण लाइ मुक़ररु थियो, जंहिं दादू शहर जे आबाद थियण, कचे जे ॻोठनि जे ॿुॾी वञण ऐं शहर जे माण्हुनि जो अहिवाल कलमबंदि कयो, जेको नुस्ख़ो ब्रिटिश म्यूज़ियम लाइब्रेरी लंडन में मौजूदु आहे। दादू शहर जी बाज़ार जे मुंहं वटि अॻे घारे वाह वहंदो हो, जंहिं ते पकियनि सिरनि सां पुल ॿधल हूंदी हुई ऐं उन तां गुज़री बाज़ार वञिबो हो। उन पुल जे उतरे पासे, जिते हिन वक़्तु जुड़ियल शाह मार्केट आहे, उते पकियनि सिरनि सां तड़ हो ऐं मंझसि ॾाकणियूं पिणु लॻल हूंदियूं हुयूं। उन तड़ ते शहर जूं औरतूं कपिड़ा धोईंदियूं हुयूं। पुल जे ॾाखिणी पासे मर्दनि जे वेंझण लाइ तड़ हूंदो हो। ॿिन्ही तड़नि खे परदे लाइ दीवारूं ॾिनल हूंदियूं हुयूं। औरतुनि वारे तड़ खां कुझु मथबरो नूर वाह बुखारीअ में वहंदो हो। घारे वाह मौजूदु ताजमहल सिनेमा इलेक्ट्रिक पावर खां वहंदो रिंदनि जे ॻोठ जे पुठ वटि हलंदो अबड़नि जे मोहले खां वञी वाधू वाह में पवंदो हो। बैराजनि निकिरण खां पोइ अॻूड़नि वाहन जी पेच ख़तमु थी वई। दादू शहर में 2 कोट हूंदा हुआ, जिन मां हिकु कलोड़नि जे दौर जो हो, जंहिंमें सरकारी माण्हू हुकूमत जो कारोबार हलाईंदा हुआ। इहो कोट रेलवे स्टेशन दादू वटि हो, जंहिंखे मुस्मार करे रेलवे स्टेशन ठाही वई। ॿियो कोट सैयदनि जो हूंदो हो, जेको सैयद जीअंदल शाह जोड़ायो, जंहिंमें कंहिं जंग या मुश्किलात सबबि माण्हुनि तोड़े हिंदुनि जूं औरतूं पनाह वठंदियूं हुयूं। अंग्रेज़नि 1899 ईस्वी धारे दादू कोटड़ी ऐं रुक स्टेशन ताईं रेलवे लाइन विछाई, जेको मनसूबो 1854 ईस्वी में इंग्लैंड जे सरमाएदारनि 5 लखनि जे मोड़ीअ सां हिकु कंपनी जे मार्फत जोड़ियो हो, जंहिं ते 1885 ईस्वी खां कमु शुरू थियो। 1899 ईस्वी ते कोटड़ी ऐं दादूअ खां रुक ताईं ऐं पोइ कोइटा ताईं रेल विछाइण जो हीउ मनसूबो 1900 ईस्वी में मुकमल थियो। 1901 ईस्वी में दादू केनाल जुड़ियो, जेको 1931 ईस्वी में ठही रास थियो ऐं 1932 ईस्वी खां वहणु शुरू थियो। दादू लफ़्ज़ सिंधी तोड़े हिंदीअ में भाव जी माना में पिणु कमु अचे थो। किन मोरखनि काज़नि जे वेझे में वेझे सहबती गोरखनाथ पंडित जे पोइलॻ सूफ़ी शाइर दादू दयाल खे मञींदड़ दादू वंशी संत ॾियो राम ऐं संत भगत राम जो ज़िक्र कयो आहे, जेके सामताणी खां लॾे अची दादू वेठा ऐं मंदर जोड़ायूं, जंहिंमें अवतार जगतनाथ जे पूॼा थींदी हुई। दादू दयाल जे हिते अचण जी बि रवायत मिले थी। हिंद सिंध मां पुॼारी बि ईंदा हुआ। अनुमान आहे त उन्हनि दादू वंशी संतनि ऐं संदनि मंदर सबबि या दादू दयाल जे अचण सबबि दादू वंशी मंदर वारो शहर सॼियो वियो ऐं पोइ फिरी दादू ई सॼण में आयो। मुख्य तौरु दादूअ बाबति को मुस्तंद मवाद नथो मिले। दादू शहर केतिरो क़दीम आहे, उन बाबति बि का तारीख़ तस्दीक़ मौजूदु न आहे। तारीख़ सिंध कलोड़ा दौर जुल्द 2 में दर्जो आहे त मियां यार मोहम्मद कलोड़ो ज़ैदी बलूचिस्तान खां मोटी मंछर डंड किनारे सां मौजूदु सावड़ो जोही तेलको खां अची केसर पवण खां ॻोठ सामताणी ऐं पोइ ॻोठ गाह जोही तेलको में अक़ीदतमंद गॾु कयाईं। बाद में खुदाबाद, मरखपुर ऐं फतेहपुर फतेह कयईं। हिन बयान मां लॻे थो त हिन वक़्तु दादू शहर जो मोहलो मरखपुर दादूअ खां क़दीम आहे। दादू उन वक़्तु मौजूदु हुजे हा त मरखपुर बजाए दादूअ जो ज़िक्र ज़रूरु मिले हा। किन जो चवणु आहे त दादू शाह हो, पर उन जे दादू शहर तोड़े ज़िले में किथे मज़ार या क़बर नथी मिले। दादू उलहंदे नारे जे उभर में सिंधू दरिया जे ओलह में दरिया मंझां निकिरंदड़ नंढे वाह जे किनारे आबाद हो। इहो वाह हाणोके दादूअ जे मोंदर नाके वारे पासे खां वहंदो न्यू चौक, सिनेमा चौक ऐं गर्ल्स हाई स्कूल खां थींदो ॾखण तरफ़ वेंदो हो ऐं वरी दरिया में वञी पवंदो हो।
दादूअ में हाणे उन वाह जो वजूद ई न रहियो आहे। दादू अवल कराची ज़िले में हो। 1980 खां पोइ लाड़काने ज़िले में शामिल कयो वियो। साल 1931 में दादूअ खे ज़िले जो दर्जो ॾिनो वियो, जंहिंमें जोही, मेहर, कक्कड़ शहर हाणे खैरपुर नाथन शाह, सेवण कोटड़ी ऐं मोहाल कोहिस्तान तेलके तौरु शामिल कया विया। बाद में 2004 ईस्वीअ दादू ज़िले खे टोड़ी अलॻि ज़िलो जामशोरो जोड़ियो वियो, जंहिंमें सेवण, मांजंद, कोटड़ी, मोहाल कोहिस्तान यानी थाणो गुला खान, थाणे अहमद खान ऐं करचात वारो इलाइक़ो तालुका शामिल कया विया। 1980 वारे ॾहाके ताईं दादू शहर का ख़ासि तरक़ी न कई हुई, पर पोइ आहिस्ते आहिस्ते तरक़ी करे सिंध जो अहम ज़िलो बणियो। दादूअ में बहितर तालीम लाइ आर्मी पब्लिक स्कूल, 3 गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल, गवर्नमेंट डिग्री कॉलेज, गवर्नमेंट गर्ल्स स्कूल, गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज, सिंध यूनिवर्सिटी जी कैंपस ऐं लॉ कॉलेज मसरूफ़ अमल आहिनि। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जो ही मुख़्तसर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल द हिस्ट्री ऑफ सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। पंहिंजनि दोस्तनि सां बि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कयो। त इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।